पनो आकिल मां ख़बर ईंदा हलो त पनो आकिल जे नाले वारी हॉस्पिटल दुआ मेडिकल सेंटर में सरेआम 2 नंबर ऐं एक्सपायर ड्रिप्स ऐं दवाऊं विकिरो थियण लॻियूं आहिनि, जंहिं सबब शहरनि में सख़्त ॻणती पखिड़िजी वई आहे। सोशल मीडिया ते वायरल थियल हिकु वीडियो में मेडिकल स्टोर हलाईंदड़ साफ़ चई रहियो आहे त अव्हां खे ड्रिप चेंज करे था ॾियूं, घणो न ॻाल्हायो, जेको सिहत जे ज़ाब्तनि ऐं कानून जी खुलियल बनकड़ी आहे। मुक़ामी शहरी चवनि था त जॾहिं नाले वारी अस्पताल दुआ मेडिकल सेंटर जा अहिड़ा हाल आहिनि त पोइ ॿियनि नंढनि मेडिकल स्टोरनि ऐं अस्पतालुनि जी हालत जो अंदाज़ो लॻाइण मुश्किल नाहे। सिंध हेल्थ केयर कमीशन ऐं ज़िला इंतिज़ामिया माल मिलण में मसरूफ़ नज़र अची रही आहे, जॾहिं त अवाम मुतालबो करे रही आहे त आला इख्तियारियूं फौरी नोटिस वठनि, जीअं इलाइक़े जा माण्हू मोज़ी मर्ज़नि जहिड़ोकि मलेरिया ऐं ॿियनि ख़तरनाक बीमारियुनि खां बची सघनि। सब्सक्राइब कयो अवामी न्यूज़ HD खे ऐं ताज़ा तरीन ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।